जिन्हें कम खबरदारूं सिंध जी दिल कराची प्रेस क्लब ते सिंध जे मुख्तलिफ शहरन खां खास कराची जे इलाइक़नि खां हज़ारें सिंध जे नारनि ऐं जोधनि शिरकत करे सिंधी क़ौमी गीतनि ते रक़्स पिणु कयो। जिते मीडिया सां ॻाल्हाईंदे सिंधी नौजवाननि ऐं औरतुनि जो इहो ई चवणु हुयो त सिंध जी सक़ाफ़त उजागर करण लाइ सिंध जे दिल कराची प्रेस क्लब ते आया आहियूं। तमामु सिंधियुनि खे इहो ई पैगाम ॾींदासीं त हिन ॾींहं खे ईद जे वांगुरु मल्हायो वञे। जिन्हनि असांखे रिपोर्ट ॾिया आहिनि कराची खां सईद अली राजपर। अचो त वधीक ॾिसूं था सईद अली राजपर जी हीअ रिपोर्ट। ईद जो ॾियारो आहे ऐं हीअ चवंदसि त सिंध में ॾाढी सूरत में रही आहे ऐं अञा बि आहे, पर अलाह पाक सिंधियुनि खे हिमत ॾिनी आहे त उहो हिमत सां निकिरी था वञनि हर घड़ी में। ऐं हीअ अॼु जो जेको असांजो ॾियारो असांजी सिंध जो सक़ाफ़त जो ॾींहुं आहे। असां सभई सिंधी गॾु थींदा आहियूं, पंहिंजे ॾींहं खे जोश जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। ऐं मुंहिंजी तरफ़ां सॼी दुनिया में जेतिरा बि सिंधी सभिनी खे कल्चर डे जूं मुबारक हुजनि ऐं तव्हां सभिनी जे लाइ दुआ आहे त अलाह पाक बिल्कुल इन वक्त एतरी डिमांड ते देर न कंदासीं। माशाअल्लाह सभई सिंधी जमात आहियूं, ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे, ईद जी ॻाल्हि आहे। ऐं मुंहिंजो सिर्फ़ु हिकिड़ो ई पैगाम आहे, तालीम आम कयूं बसि, जेको बि आहे सिर्फ़ु तालीम ई आहे सभु कुझु। ॿियनि तव्हां पंहिंजे के सिंध जा जेके ॿाहिरि मुल्क में रहनि था उन्हनि जे लाइ छा पैगाम आहे? उन्हनि लाइ इहो पैगाम आहे त उहो बि हुते ख़ुशि हूंदा, हितां जा वीडियो ॾिसी हितां जा प्रोग्राम ॾिसी ऐं उहो बि मल्हाइनि था कल्चर डे। जिते बि रहनि था ॿार, उन्हनि खे मुंहिंजी तरफ़ां कल्चर डे मुबारक। मुझे ये चवण आहे कि इंशाल्लाह हर बार ये मेलो वसंदो। असां अॼु बि ऐं सुभाणे बि सिंधी टोपी पाईंदासीं। थोरो पोइ अॼु सिंध जो सक़ाफ़ती ॾींहुं आहे, उनखे तव्हां कहिड़ी तरह टोपी अजरक डे ईद जो ॾींहुं आहे, पर हाणे कल्चर डे मल्हाईंदासीं, टोपी अजरक पाईंदासीं, पर पंहिंजा बच्चा ज़रूरु पढ़ाईंदासीं इंशाअल्लाह। हा अल्लाह ख़ुशि जे ॾींहं वांगुरु ॾिसी रहिया आहियूं। असांखे ॾाढो मज़ो अची रहियो आहे, ॾाढी ख़ुशी थी रही आहे। असां इहो पैगाम ॾींदासीं सभु सिंधी ख़ासि तौर जेके लेडीज़ आहिनि ऐं अॼु जीअं तव्हां जेका सवरजी संभरजी हिते पुॼी आहियो, अहिड़ी तरह ॿी लेडीज़ खे तव्हां कहिड़ो पैगाम ॾींदव? सिंध जो सक़ाफ़ती ॾींहुं आहे, उनखे तव्हां कहिड़ी नज़र सां ॾिसी रहिया आहियो? असां हिनखे वॾी ख़ुशी पाईंदा आहियूं ऐं सॼो साल 12 महीना इंतज़ार हूंदो आहे जे असां इस्लामी तरीक़े से ईद मल्हाईंदा आहियूं, इन तरीक़े सां असां हिन ॾींहं जो इंतज़ार कंदा आहियूं। ईद खां वधीक असांखे ख़ुशी थींदी आहे ऐं पंहिंजे रंजिशूं, पंहिंजी जेके नाराज़गियूं ख़तमु करे ऐं पंहिंजे माइटनि खे, पंहिंजे दोस्तनि खे भागड़ विझी मिलंदा आहियूं ऐं तमामु जेके से ख़ुशियूं मल्हाईंदा आहियूं ऐं दिलि जूं नफ़रतूं ख़तमु कंदा आहियूं ऐं सिंध जे लाइ करे असां दुआ बि कंदा आहियूं। सिंधी धरती साल आबाद हुजे ऐं ख़ुशहाल हुजे ऐं असांजे माण्हुनि में भाईचारो, मोहबत ऐं यकजहती ऐं यूनिटी रहे। जो ॾींहुं आहे जेको तमामु बहितर नमूने सां मल्हाए रहिया आहिनि, उन हिसाब सां तव्हांजो छा चवणु आहे? जो इहो चवणु आहे त हर साल इहे मल्हाईंदा रहनि, सभु इहे तयारियूं कंदा रहनि। अच्छा, ख़ासि तौर जेके लेडीज़ नौजवान छोकिरियूं आहिनि, उन्हनि जे लाइ तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा? मां उन्हनि खे इहो मैसेज ॾींदसि त उहे असां हर साल अचे कल्चर डे सेलिब्रेट। ईद जो ॾींहुं आहे इहा, हिन जे लाइ असां सभु मल्हाए रहिया आहियूं। असांजो सक़ाफ़ती डे आहे, ईद आहे असांजी। हिनखे तव्हां जेको आहे ईद वांगुरु मल्हायो था ऐं जेको आहे अवाम लाइ कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदव? अवाम हिनखे भरपूर मल्हाए, तॾहिं सभिनि खे ख़बर पए, सॼी दुनिया में ख़बर पए कि असां सिंधी मिली असां वेठा आहियूं। वॾी महिरबानी।